ही किताब जेको आहे वरिया बहरू सिंध जे आलिम अदीब दानश्वर ऐं क़ौमी अॻुवाण अब्दुल वाहिद आरीसर जो लिखियलु आहे ऐं ही इन किताब जो ॿियो छापो आहे। इन जो किताब जो पहिरियों छापो 1981 में अब्दुल कादिर हाले फोटो पब्लिकेशन शहीद अब्दुल कादिर हाले फोटो पब्लिकेशन सेवाण पारां अकबर उठे छपरायो ऐं हिन ॿिए छापे में अब्दुल वाहिद आरीसर जो मज़मून ॿ तक़रीरूं वधीक शामिल आहिनि। अब्दुल वाहिद आरीसर जे हिन किताब में शाह जे असुल किताब में शाह जे 8 बेतनि ऐं 3 बेतनि जे हिक सिट खे आॾो रखी उन जो तफ़सीर ऐं तशरीह कई वई आहे। शाह अब्दुल लतीफ़ जा शारिह ऐं मुफ़सिर तमामु घणा रहिया आहिनि, पर जिन शारिहनि शाह लतीफ़ खे समाजी सियासी ऐं इक़्तिसादी पस मंज़र में बयानु कयो आहे उन्हनि में साईं GM सैयद, H.T. सोरले, अल्लामा काज़ी, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, अलाज़ाद बोयो, डॉक्टर तनवीर अब्बासी, डॉक्टर फमीदा हुसैन ऐं अब्दुल वाहिद आरीसर जा नाला अहम आहिनि। जेतोणीकि शाह जा मुफ़सिर ऐं मुतशर शारिह तमामु घणा आहिनि, पर उन्हनि ख़ासि करे शाह जी शाइरीअ खे रूहानी पस मंज़र में या तसव्वुफ़ जे तमसीलुनि में बयानु कयो आहे। जेतोणीकि शाह तसव्वुफ़ जो हामी हो ऐं तसव्वुफ़ जे रुख़ में बि संदसि शाइरी आहे, पर उन जो तहज़ीफ़ी, तारीख़ी, समाजी, सियासी ऐं इक़्तिसादी पस मंज़र ते घटि लिखियो वियो आहे। ऐं हीअ किताब उहो किताब आहे मुख़्तसिर किताब जेको 119 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। ऐं हिन में अब्दुल वाहिद आरीसर इब्तिदा में जेको आहे कार्ल मार्क्स जे सरमाए ऐं भिटाई जे रिसाले जी भेट कंदे चयो आहे त कार्ल मार्क्स ग़रीब इंसान हो ऐं जेको अख़बारुनि में लिखंदो हो ऐं हुन ग़रीबी हालत में हुन पंहिंजो किताब पे लिखियो त उन जी नौकिराणी अची खेसि चयो या घर जी औरत हिकिड़ी अची खेसि चयो त तुंहिंजो पुटु सख़्तु बीमार आहे, मरण खणी आहे, चई मरण ॾियोसि, मां हिकिड़ो अहिड़े पुट खे जनमु ॾेई रहियो आहियां जेको सॼी ज़िंदगी ज़िंदा रहंदो। शाह लतीफ़ जे ज़िंदगी में बि हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो आयो जॾहिं उन जा फ़क़ीर पलो वठणु विया ऐं सहकी मोटिया हुआ ऐं उनखे मालूम थियो त मुंहिंजी घरवारी हिनखे पले वठण जी तमन्ना कई आहे, त चई अहिड़ो पुटु ई घुरियो जेको फ़क़ीरनि खे अचण खां अॻु ई सहकाए। त इहे ॿ मिसाल ॾींदे अब्दुल वाहिद आरीसर हिन किताब जी शुरूआत कई आहे। हुन ॼाणायो आहे त रुगो लतीफ़ हिकिड़े शख़्स वलीअ या फ़िलासफ़र जो नालो न आहे, पर हू हिकिड़ो इदारो, हिकिड़ी तहरीक, हिकिड़ी तंज़ीम हो ऐं हुन सिंध जे माण्हुनि खे मुनज़्ज़म ॾिसण ते चाहियो। भिटाई जे दौर में जनमु वरितो, उहो मुग़ल शहनशाही दौर हो जेको ज़वाल तरफ़ वञी रहियो हो। सिंध जा माण्हू मुंतशर हुआ, तंहिं करे भिटाई चाहियो पिए त उहे मुतहद थियनि, करोड़नि मुग़लनि सां हिकमत अमलियत, इक़्तिदारी हिकमत अमलियत या ॿिए नमूने सां जेका सिंध खे धार करण जी आज़ादु करण जी कोशिशि पई कई। भिटाईअ उन दौरान पंहिंजो नुक़्ते नज़र इहो त भिटाईअ धारी ॿोलीअ जे ग़लबे जी मुखालफ़त कई, धारे इक़्तिदार जी मुखालफ़त कई ऐं हुन चाहियो त सिंधी मुस्लमान हिंदू हिकु थियनि ऐं उन ई पस मंज़र में भिटाईअ जे हिन जेको शाइरीअ जो हिते तर्जुमो कयो वियो आहे। ऐं इन में अब्दुल वाहिद आरीसर भिटाई खे मोब वतन, अवाम दोस्त, इनकलाबी, सिंध जे आज़ादी जो अलमबरदार, अमन जो पैगम्बर ऐं हेठियनि तबक़नि जो हामी बयानु कयो आहे, साबित कयो आहे। जीअं साईं GM सैयद खां वठी तनवीर अब्बासीअ ताईं असांजे आलमनि इहा कोशिशि कई। ऐं हिन जे ज़मीमे में हिकिड़ा 2 बेत जेके हू चवनी तूं मचो ऐं हण भाला विड़ भाकुरे जी तशरीह जेका पैगाम रिसाले में पाण ॾिनो उहो बि हिनखे ज़मीन में शामिलु कयो वियो आहे। त इहे 2 कैफ़ियतूं आहिनि। जॾहिं अमन वारी सूरत हाल आहे त उन वक़्तु हू चवनी तूं मच वातावरण आहे, जॾहिं पंहिंजनि यानी अंदरूनी तइदाद आहिनि पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जा, त भिटाई चए थो त अॻिराई न कयो। ऐं पर जॾहिं धारियुनि सां विढ़ण जो विड़ भाला हण भाकुरे हण भाला विड़ भाकुरे जो तसवुरु ॾिए थो, इन 2 बेतनि जी छंड चाण 2 तक़रीरूं जेके सेठार जा में शाह लतीफ़ ॾे ते
ऐं 1974 में शाहजादपुर में लतीफ़ दे ते कयल आहिनि। बाक़ी 8 बेत ॾिना विया आहिनि ऐं उन 8 बेतनि जी तशरीह कई वई आहे ऐं 3 शाह जूं सिटूं मसलन वाहिद ॾे जो वसी मोड़ मारवाड़नि ते या अबे ॾाॾे कार मता छॾी नाकुआ या जेकी मंझि तुराब सोन कंहिं जाइ में त इन्हनि जो उनमें तफ़सीर ऐं तशरीह ऐं माना कई वई आहे। पर संदसि इन समूर में मूंखे बिदाई जो हिकिड़े बेत जी तमामु नई तशरीह जेका अब्दुल वाहिद हारी सर कई आहे, जेको बेत आहे जे हित हुई मार हुई त लदुम कर केणास अरदासिम उमिरि खे वेझो थी वटांस जे न छॾियाई कि जलियाई पंहिंजो अंग आछांस लाहे लोह लतीफ़ चए हितां हूंद हलांस मूंखे मलीर साम्हूं वठी बाह वञास रहबर थी रेड़ियास सुहारे साणे में। इन में अब्दुल वाहिद हारी सर ॿुधायो आहे त क़ौमी तहरीक जो सॼो तत्व ॿुधायो अथसि त चए थो त जेकॾहिं हिन वक़्तु मारवी हिते हुजे हा त आउं उनजी सार लहां हा ऐं उमिरि सां ॻाल्हियुनि पहिरीं ॻाल्हियूं कयां हा, जेको हिन वक़्त जे सफ़ारती ॻाल्हियुनि जो ज़रियो अॼुकल्ह आहे त पहिरीं ॻाल्हियूं कयां। छा तो तहरीक हलंदे ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न कबा आहिनि ऐं पोइ जीअं जेकॾहिं हू हुनखे न छॾे हा त हू पंहिंजो अंग अॻियां चवां त मूंखे क़ैद रख पर मारवीअ खे छॾ। पर जेकॾहिं ईअं बि न थिए त पोइ हुन जा लोह लाहे हुन जूं ज़ंजीरूं तोड़े माना पोइ आउं जिदोजहद करे आज़ादु करे हुनखे पंहिंजे वतन में मोखे साराहे वठी वञा ऐं रहबर थी रेड़ियां सुहारे संग ॾे। त इन नमूने इन हिकिड़े बेत में आज़ादीअ जा मुख़्तलिफ़ मरहला बयानु कया आहिनि अब्दुल वाहिद हारी सर। ऐं हीउ 119 सुफ़हनि जो किताबु जेको आहे 150 रुपयनि में रोशनी पब्लिकेशन छपरायो आहे, जेको रिआयत सां मिली सघे थो। पर हिन में साईं जीएमसद जे किताब पैगाम लतीफ़ खां पोइ अब्दुल वाहिद हारी सर उनजी जेका तशरीह कई आहे ऐं जंहिं नमूने जी माना कई आहे ऐं जंहिं अंदाज़ सां उन वक़्त जी इक़्तिसादी तारीख़ी समाजी सूरत हाल में सिंध खे ऐं लतीफ़ जे पैगाम खे बयानु कयो आहे, उहो हिन किताब में मौजूदु आहे। हिन जे किताब जे मुताले सां नए नसुल खे शाह जो असली रुख़ साम्हूं अची सघंदो ऐं जेके क़ौमी तहरीक में विढ़ंदड़ कारकुन आहिनि उन्हनि जे लाइ क़ौमी तहरीक जा रस्ता कीअं मुतयन कजनि उन ॾांहुं बि निशानदेही मिले थी। उन हवाले सां हीउ किताबु बिटाईअ जे तशरीह जे सिलसिले में एक आम किताब है जो पढ़ण वटा है।